अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, एवरग्रीन सिंधी चैनल में सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां ख़ुशि आमदीद। कुझु अरसे खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर असीं नई वीडियो सां गॾु हाज़िर आहियूं। मोबाइल इशू जी वजह सां वीडियो न ठाहे सघियासीं। असीं पंहिंजे सबक़नि जो ॿीहर आगाज़ करे रहिया आहियूं। अॼु असीं सबक़ 24 जी मश्क हल कंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। मश्क नंबर पहिरीं आहे हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों आहे, सिग्नल में कहिड़े रंग जूं बतियूं हूंदियूं आहिनि? हिन जो जवाब थींदो सिग्नल में ॻाढ़ी, पीली ऐं साई बती हूंदी आहे। ॿिए आहे, ॻाढ़ी बती छा जो इशारो आहे? हिन सवाल जो जवाब थींदो ॻाढ़ी बती जो मतिलबु आहे त गाॾी बीहारे छॾियो। टीम, साई बती छा जो इशारो आहे? हिन सवाल जो जवाब थींदो साई बती जो मतिलबु आहे त हाणे गाॾी हलाई वञे। दाल, पीली बती छा जो इशारो आहे? हिन सवाल जो जवाब थींदो जेकॾहिं पीली बती ॻाढ़ी बतीअ खां पोइ ॿरंदी त उन जो मतिलबु थींदो त हाणे साई बती ॿरंदी। उन करे गाॾीअ खे हलण लाइ तयारु रखो। मश्क नंबर 2 आहे, हेठियां लफ़्ज़ पढ़ो ऐं लिखो। पहिरियां ॿारनि खे इहे लफ़्ज़ पढ़ाया वञनि, उन खां बाद में कापी ते सुठी राइटिंग में लिखाया वञनि। पहिरियों लफ़्ज़ आहे ट्रैफ़िक, पीली, साई, रस्ते, मतिलबु, महिरबानी। मश्क नंबर 3 आहे, लफ़्ज़ ध्यान सां ॿुधो ऐं हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे पदनि में टोड़े ॿुधायो। लफ़्ज़नि इन खे असांखे अखरनि में पदनि में टोड़े करे ॿारनि खे लिखाया वञनि। जीअं इशारा, बाबा, अख़बार, बत्ती, ॻाढ़ी, अमल। मश्क नंबर 4 आहे, हिन सबक़ में ॾिनल बतियुनि जे रंगनि वारनि नालनि खां सवाइ अव्हां खे ॿियनि रंगनि जा जेके नाला अचनि था उहे लिखो। ॿारनि खे पहिरियां शनाख़्त कराई वञे त बतियुनि जा जेके रंग आहिनि साओ, पीलो ऐं ॻाढ़ो आहे, त उन जी सुञाणप कराई वञे ऐं ॿारनि खे इहो ॿिया नाला लिखाया वञनि रंगनि जा सुठी राइटिंग में। जीअं अछो आहे, नारंगी आहे, वाङणाई, कारो, आसमानी, नासी, नीरो ऐं गुलाबी। इन्हनि रंगनि जी ॿारनि खे सुञाणप ॾिनी वञे।